पार दे कादिर मुंजी किस्मत करे गुंबदे खजरा दिसा मुंजी दिल ठरे मुंजो मन ठरे गुंबदे खजरा दिसा मुंजी दिल ठरे मुंजो मन ठरे ओ बेकार बेसमराहिया कोई समर कोने अदा हितड़े रहा तो सिंध में मिठड़े मोहम्मद खां जुदा कीन थो निकरे कुणो ऐं पंध बिया ॾाढो परे गुंबदे खजरा दिसा मुंजी दिल ठरे मुंजो मन ठरे शल मदीने पार दे कादिर मुंजी किस्मत करे गुंबदे खजरा दिसा मुंजी दिल ठरे मुंजो मन ठरे ओ पहुंची पीरियां जे पार दे मां रोज़े अतहर दिसा पाक पैगंबर पीरियां जे पाक पिंजरे खे पसां पाक पैगंबर पीरियां जे पाक पिंजरे खे पसां जहें नबीअ निर्मल बिना मुंहिंजी नथी सात सरे गुंबदे खजरा दिसा मुंजी दिल ठरे मुंजो मन ठरे शल मदीने पार दे कादिर मुंजी किस्मत करे गुंबदे खजरा दिसा मुंजी दिल ठरे मुंजो मन ठरे ओ हिन दे सखे हिन वे सखे घोरिया मोहम्मद घोटता हीस को सारो करया कुर्बान नबीअ जे नोटता जहें नबीअ जे इश्क में थे थुड़नो सुडका भरे अल्लाह अकबर ई जुमे जो ॾियारो इमामुल अंबिया सुकल थुड़ खजीअ जेके टेक रही करे खुतबो शुरू फरमायो मस्जिद नबवी जिन ॾिठी आहे न इहो अॻ में इन जाइ ते बाग हो खजन जो अब अच्छा हो खजन जो बाग इमामुल अंबिया साईं जन उहो ख़रीद भी कयो कुछ इएं भी मिलियो पोइ साईं जन इन जाइ ते मस्जिद नबीअ जो बुनियाद रखियो खजन जे बाग खे वधायूं हिकिड़ो थुड़ विक में बीठो जाते साईं जन मेहराब कयो मस्जिद जी छत ते खजन जे छड़ाइन सां मस्जिद छत उहा अञा ताईं निशानी उते मौजूद आहे त जेसि ताईं मुस्तफ़ा जे वक़्त में मस्जिद नबवी ढकियल हुई ओसि ताईं अञा निशाना आहिनि त इमामुल अंबिया जे वक़्त में हेसि ताईं मस्जिद नबवी ढकियल हुई हेतिरो पधर हुयो हेसि ताईं हद हुई मस्जिद नबीअ जी पोइ साईं जन खुतबो जुमे जो ॾिनो साईं जन टेक ॾिनी ओ मौली साहब लठ खणी करे बीहंदा अथव खुतबे जी या उहा सुन्नत आहे साईं जन खुतबो ॾिनो टेक ॾेई करे ओच दो ॿियो जुमो हिकिड़ो उथी बीठो साहबी सुवारो साईं मूंखे इजाज़त ॾियो मां ड्रखाण को कमु कंदो आहियां मां तव्हांजे लाइ कुर्सी हिकिड़ो मिंबर ठाहे अचां साईं जन फरमायो भले ॿिए जुमे ते उहो वीचारो वरी कुर्सी मिंबर ठाहे आयो ॾाकनि खां साईं जन हाणे उन थुड़ खजीअ खे छॾे करे उन ॾाकनि ते चढ़ी करे साईं मिंबर ते हेठि ॾाक साईं जन मिंबर ते बीठा खुतबो शुरू कयूं त ओच ते नंढे ॿार जे रोअण जो आवाज़ आहे साहब ने हेॾे हेॾे निहारियो त केरु पंहिंजे नंढड़े ॿार खे वठी आयो जेको मस्जिद में रोए थो हेॾे हेॾे निहारण लॻा साहब त कंहिंजे रोअण जो आवाज़ आहे अञा जो ॾिसनि त इमामुल अंबिया खुतबे खां लही उन मिंबर खां लही खुतबे खे छॾे उन सुकल थुड़ खजीअ जेके प्यार पिया करनि उन सां पिया ॻाल्हाइनि सुकल थुड़ खजीअ सां साईं जन उनखे पिया चवनि त जे तूं चवीं त मां अलाह खां दुआ छो थो रोई साईं अॻे जुमे ते तव्हां मूंसां शफ़क़त कई मूं ते टेक ॾिनव मूं ते हथ रखियो अॼु मूंखां तव्हां पाण खे परे कयो तव्हांजी जुदाई मूंखे रुआरी वाह इमामुल अंबिया तोसां इंसाननि सां गॾु जानवरनि पखी परंदनि पहाड़नि दरख़्तनि सभिनी जो प्यार मुस्तफ़ा सां उहो थोरो मुस्तफ़ा जे जुदाईअ में रोए पियो तंहिंजे करे साईं मां रोआं थो साईं जन फरमायो त हाणे त मिंबर ठही पियो पर ॻाल्हि ॿुध जे तूं चवें त मां अलाह खां दुआ घुरां अलाह ताला वरी तोखे साओ करे मदीने जा माण्हू तुंहिंजूं खारकूं खाइनि जे चवें त मां तुंहिंजे लाइ दुआ कयां अलाह ताला महशर में जन्नत में मां मोहम्मद करीम खे तुंहिंजे माना मुंहिंजे पाड़े में तोखे राहे ताज़ो करे जो जन्नती माण्हू तुंहिंजो मेवो खाइनि थोड़ा मूं आवाज़ आहे त मुंहिंजा साईं पोइ दुआ घुरो त मां तव्हां सां जन्नत में गॾु हुजां
पोइ ईअं रिवायत में ईंदो आहे साईं जन उन थोरो खे कटराए उते ई हेठि पूराए छॾियो, दफ़न कराए छॾियो, खोटराए खॾ उते उहो थोरो उते ई पूरियल आहे। आख़िरत में इंशाअल्लाह अज़ीज़ जन्नत में मुस्तफ़ा जे पाड़े में हूंदो, जन्नती हिन जो मेवो खाईंदा। शाइर इस्लाम ॻाल्हि कई, छा चई? जंहिं नबीअ जे इश्क में थे थोड़ो रुनो सुडका भरे, गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे, शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी क़िस्मत करे, गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे। ओ हिन दे सखे हिन वे सखे घोरिया मोहम्मद घोट तां, हीस को सारो करिया कुर्बान नबीअ जे नोट तां, जंहिं नबीअ जे इश्क में थे थोड़ो रुनो सुडका भरे, गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे। ओ ए सनाउल्लाह